सिंधी छो नथा पढ़ायो? स्पेशली जॾहिं पाण ॻाल्हि कंदा प्राइवेट स्कूलनि जी न त उन्हनि प्राइवेट स्कूलनि में जेको लैंग्वेज रुगो इंग्लिश लैंग्वेज खे उहो प्रियोरिटी ॾियनि पिया। बाक़ी जेके सिंधी लैंग्वेज हुजे या ॿियूं हुजनि उन्हनि में बिल्कुलु इंट्रस्टेड न आहिनि, उनखे माना पढ़ाइनि कोन था। पोइ असां उन्हनि वटि वञूं था, छो कोन पिया पढ़ायो? पंहिंजी असांजे ॿार त वॾी वेदन त इहा आहे, हू पैदा थिए थो घर में सिंधी थो ॻाल्हाए, वरी जॾहिं थोरो हुन में स्कूल में अचे वरी इंग्लिश पियो ॻाल्हाए, वरी जेको आहे ॿाहिरि वञे पियो वरी चाइना वञे वरी चाइना पियो थिए। हाणे असांजे माना ॿार खे नंढे खां वठी रुगो ॿोलियूं चेंज पियो कंदो वञे। हाणे इहा ॻाल्हि सुठी आहे, ॿोलियूं सिखणु खपनि, जेतिरियूं इंसान वधीक ॿोलियूं पंहिंजी ईअं न हुजे असां परायूं ॿोलियूं सिखंदा आहियूं, असांजी पंहिंजी ॿोली ॿार खे अचे ई कोन्हे। त इहो हिकिड़ो वॾो हले पियो। अॼु ॿोलियुनि जो ॾींहुं आहे स्पेशली। ऐं जेको आहे ऑल ओवर पाकिस्तानी जेके बि क़ौम आहिनि, बलोच, सिंधी, पंजाबी, पश्तून जेके बि आहिनि, उन्हनि सभिनि खे चवंदुसि त बाशूर माण्हू जेके आहिनि उहे निकिरी अचो ऐं पंहिंजी ॿोलीअ जे लाइ जेका स्ट्रगल हले पई सालनि खां पुराणी स्ट्रगल, पाकिस्तान जे वजूद अचण सां ई हिकिड़ी स्ट्रगल शुरू थी हुई, जेका बांग्लादेश जेका बंगाली ॿोली उन हवाले सां बि स्ट्रगल थी। पोइ वरी बंगालियुनि खां अलॻि थी विया, उन्हनि जी हिकिड़ी अलॻि ॿोली जेका आहे उहा उते क़ौमी ॿोली आहे बंगाली। बहरहाल असां वटि जेके हींअर आहिनि सिंधी आहे, पंजाबी आहे, बलोची आहे, पश्तून आहिनि, सिराइकी आहिनि, त इन्हनि ॿोलियुनि खे जेको आहे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो। हाणे ॾिसो जॾहिं असां वटि अंग्रेज़ हो त उन टाइम में बि जेको असांजी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली हुई। हालांकि माना जंहिं माण्हू खे सिंधी ॿोली न ईंदी, लिखणु पढ़णु न ईंदी, त उनखे माना उहो नौकिरी बि न करे सघंदो, ऑफिस में बि माना जेको आहे उहो सिंधी ॻाल्हाईंदो। पर अॼु त असां पाण जेको आहे असांजा सिंधी गवर्नमेंट में आहिनि, असांजी सिंध असेंबली रिप्रेज़ेंट थी करे सिंध खे, ऐं पंजाब असेंबली बलूचिस्तान में आहे KP खे, पर उनजे बावजूदि बि माना न पियो थिए ऐं असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे इंट्रस्ट न पिया वठनि। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे।